रियासती भरिसां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ख़ुदाबख्श बुरड़ो बुनियादी सहूलतूं बिजली पीअण जो साफ़ पानी फर्नीचर चौधारी वाशरूम जी सहूलत खां महरूम पड़ियल आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि इम्तियाज़ बुरड़ो अलहवराए बुरड़ो ऐं ॿियनि पारां स्कूल जे गेट आरो सख़्त एहतिजाज कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु हो त सिंध हुकूमत जूं दावाऊं कूड़ियूं साबित थियूं। सिंध में बहिराणियुनि जे स्कूलनि जी हालत इंतहाई ख़तरनाक आहे। स्कूल जी बिल्डिंग समेत फर्नीचर नाहे, एतिरे क़दर जो उस्ताद खे वेहण लाइ कुर्सी बि नाहे। इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त स्कूल जो फर्नीचर तालुका एजुकेशन ऑफिसर अलहबख्श मरी खणाए वियो आहे। हिन वक़्तु शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं ज़मीन ते निटण उस में वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। हिननि ॿुधायो त तालीम खाते तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां का बि सार नाहे रधी। असांजे मुस्तक़बिल जा मेमार खुले आसमान हेठि वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। हिननि वज़ीर तालीम सरदार शाह, सेक्रेटरी तालीम अकबर लगारी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त तालुका एजुकेशन ऑफिसर अलहबख्श मरी ख़िलाफ़ कार्रवाई कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।